बर्तानिया जे शहर मैनचेस्टर में अमरीकी गुलकारा जे कंसर्ट में धमाके सबब मारिजी वयलनि जो अंग 22 थी वियो आहे, जिन में 12 भी शामिल आहिनि। पुलिस मैनचेस्टर जे ॾाकणे इलाइक़े में 23 सालनि जे हिक शख्स के हमलो करण जे शक में गिरफ्तार करे वरितो आहे। धमाको उन वक़्तु थियो जॾहिं मैनचेस्टर एरिना में गुलकारा आरियाना ग्रैंडे जो कंसर्ट ख़त्म ई मस थियो हो। धमाको हाल जे ॿाहिरें इलाइक़े में थियो जिथे मोटंदड़नि जो वॾो हुजूम मौजूद हो। पुलिस मूजिब हू इहा ॻाल्हि पक सां चई सघनि था त हमले आवर एरिना में ई मारिजी वियो आहे। हुन चयो त संदन ख़्याल में हमलो कंदड़ हिक IED खणी आयो हो ऐं उन जी मदद सां धमाको कयो। पुलिस मूजिब हिन वक़्त ताईं हू सम्झनि था त हमले में हिकु ई शख़्स शामिल हो, पर तरजीह इन ॻाल्हि खे ॾिनी पई वञे त छा हमलो हुन अकेले कयो या नेटवर्क जो हिसो हो। पुलिस हिन वक़्त ताईं हमलो कंदड़ जी सुञाणप बाबति कुझु बि न ॿुधायो आहे, जॾहिं त दाइश सोशल मीडिया ते पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त इहो हमलो संदन हिक हामी कयो आहे। शुरू में मैनचेस्टर पुलिस वाक़े खे इम्कानी दहशतगर्दी करार ॾिनो, पर अंगारे जे सुबुह मैनचेस्टर जे चीफ कांस्टेबल एन हॉपकिंस तस्दीक कंदे चयो त आपघाती हमलो हो। मैनचेस्टर एरिना जेको पहिरें मेन एरिना जे नाले सां सुञातो वेंदो हो, उहो शहर जो सभ खां वॾो हाल आहे जिते हिक वक़्तु तक़रीबन 18,000 माण्हुनि जे वेहण जी गुंजाइश आहे। एरिना में हमले वक़्तु हज़ारे माण्हू मौजूद हुआ, जिन में नौजवाननि जो वॾो अंग शामिल हो। मैनचेस्टर में धमाके बाद जिते टैक्सी ड्राइवरनि सवारी मुफ़्त करे छॾी, उते मक़ामी आबादी सोशल मीडिया ज़रिए कंसर्ट में ॿाहिरें शहरनि खां आयलनि खे रहाइश जी आश पिणु कई। बरतानी वज़ीर आज़म थेरेसा मे उन हमले खे नफ़रत लाइक़ करार ॾींदे पंहिंजी इंतिख़ाबी मुहिम पिणु मुअतल करे छॾी आहे। डाउनिंग स्ट्रीट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म थेरेसा मे चयो त उन ॻाल्हि में को शक न आहे त मैनचेस्टर ऐं मुल्क जो अवाम दहशतगर्द हमले जो निशान बणिया आहिनि ऐं हथे ख़ाली नौजवाननि खे क़त्ल कयो वियो आहे। संदसि चवणो हो त सिक्योरिटी इदारनि जो चवणु आहे त हमलो कंदड़ अकेलो हो, पर हू इन ॻाल्हि जी जांच करे रहिया आहिनि त छा खेसि कंहिंजी मदद बि हासिल हुई। थेरेसा मे चयो त सिक्योरिटी इदारा हमलो कंदड़ जी सुञाणप खां वाक़िफ़ आहिनि, पर संदसि नाले जी तस्दीक न कई वई आहे। ॿिए तरफ़ बरतानी घरू वज़ीर एम्बर रुड पंहिंजे बयान में चयो आहे त उहो हिकु ज़ालिमाणो हमलो हो, जंहिंजो वाज़े मक़सदु कमज़ोर माण्हुनि खे निशानो बणाइणो हो। 2005 में बरतानिया में लंडन जे ज़ेरे ज़मीन ट्रेन निज़ाम ते हमलनि खां पोइ दहशतगर्दी जी सभ खां वॾी कार्रवाई आहे, जॾहिं त जुलाई 2005 में आपघाती हमले में 52 माण्हू मारिजी विया हुआ। वाक़े बाद केतिरा ई माण्हू गुम आहिनि, जंहिंजा वारिस खेनि सोशल मीडिया ज़रिए ॻोल्हे रहिया आहिनि ऐं मैनचेस्टर पुलिस उन सिलसिले में हिकु हंगामी टेलीफोन लाइन पिणु क़ाइमु कई आहे।